अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी हिन वीडियो में असी तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो मशहूर फनकार मिठड़ो मौलाई जेको पंहिंजे पोयां ॿ सिक्योरिटी गार्ड बीहारे छॾियो आहे। जी नाज़रीन, तव्हां पाण ही फोटो ॾिठा हूंदा त कीअं पंहिंजे पोयां ॿ सिक्योरिटी गार्ड बीहारे छॾियो आहे। जी नाज़रीन, ही फोटू सोशल मीडिया ते तमामु घणा वायरल थी रहिया आहिनि। त नाज़रीन, ही हुई अॼु जी शॉर्ट वीडियो ऐं अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।